दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अफजल है कुल जहां से नाना हुसैन का, हुसैनी गाना है यजीद इब्न मयार। अफजल है कुल जहां से नाना हुसैन का, सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। एक पलक की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की जमाना हुसैन का। अज 20 दिसंबर 2020 कोठ मोहम्मद सचल नून जे अंदर तालको खानपुर जिलो शिकारपुर पंहिंजे नौजवान साथी नए उभरंदड़ खतीब हजरत मौलाना अब्दुल कयूम नून साहब की दावत दे तमाम दोस्तन की ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। इंशाअल्लाह मां मुख्तसर मिनटन में पंहिंजे मौजू के खत्म कंदुमि, छो त तमाम मानी भी न खाधी आहे, नमाज भी न पढ़ी आहे। ऐं पाक मुहम्मद करीम जे बचड़नि जी तारीफ़ कंदुमि, जय मिठे मुहम्मद करीम के इमाम हसन हुसैन ॾाढा प्यारा हा। मोहम्मद सचल नून जे ॻोठ जा मुसलमानों जो असां के भी प्यारा है। मां छा इन्हनि जी अज़मत बयान कयां। हबीब किबरिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक दफ़े मस्जिद नबवी में ही बाबड़ा पिया पाइनि। साहबा जो असां सोचियो से नबी से चौथा बाबड़ा पाइनि, हीअं जो त ॼो त साईं जी पुठी मुबारक ते इमाम हसन हुसैन ॿई सवार हा। मदीने जे मीर इमामुल अंबिया के प्यारा है, सोहणा भी सोहणा हा। असांजो देवबंदन जमियतुल मां इस्लाम वारनि खे भी प्यारा है। मां खुदा जे घर में वेही मस्जिद जे साम्हूं थो चवां, खुदा जो कसम असां सहाबा जा भी नौकर हूं त अहल बैत जा भी नौकर हूं। असां चइनि यारनि खे भी मञीदा हूं, पंज तननि खे भी मञीदा हूं। असां सभिनी खे मञीदा हूं। को चवे 4 तन पाक, को चवे 5 तन पाक, असांजो नौ सब तन पाक। जेके महबूब मोहम्मद करीम वटि आया तो सब पाक बणजी विया। अबू बकर सिद्दीक भी पाक बणियो, उमर भी पाक बणियो, सोणो उस्मान भी पाक बणियो, जो सोणो अली भी जो पाक हुआ। मां दिली दुआ करण आयो आहियां, अल्लाह इन घराणे सां मुहब्बत नसीब अता फरमाए। जो अली असांजो आहे, अली असांजो। मां छा अली जी तारीफ़ कयां, जिथे नबी से असदुल्लाह जो लक़ब ॾिनो, फरमाए अली, फरमाए जी मुंहिंजा दिलबर नबी, फरमाए तू अल्लाह जो शेर आहे। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान हैदर करार, शान हजरत हुसैन। घोर वञो तो इन्हनि नालनि तां, इन्हनि जो तारीफ़ सां असांजे अंदर वारी बैटरी चार्ज थी वई आहे। जो हे हुसैनी लश्कर, हुसैनी सिपाही, हुसैन जा दीवाना आहिनि। हवाले के सोने अली जा आशिक उहे सुरियतन बाकिन ते मयार गानी। मां ॾिसां त हैदरी कहिड़ा आहिनि, उहे सुरियतन। यजीदी भली न सुरनि पर हुसैनी सुरियतन। हुसैन जा आशिक वेठा सुरियतन, जल्दी अचो। ऐं हे ॻोठ भी हुसैनिन जो आहे, चओ न सुभान अल्लाह। ये सोहरे हुसैन जा आशिक आहिनि। असां कल भी यजीदन के थुक लानत कई आहे, अॼु भी अॼु कोई यजीदन ते भी थुक लानत था कयूं, छो त यजीदन हारायो आहे, हुसैन खटियो आहे। जो हुसैन असांजो आहे, चओ न सुभान अल्लाह। ऐं सोहणो भी सोहणो हो। पाक नबी इमामुल अंबिया, सोहणनि जे सरदार नबी जी नंढड़ी न्याणी जो बच्चो। पाक नबी के एॾो त प्यारो जो मुंहिंजो सोहणो नबी, मुंहिंजो दिलबर नबी हिक भेरे मदीने जे बाज़ार में अचनि पिया।
छोकरो जंहिंखे मथे जो टोपी न हुई, पेरनि में जुती न हुई, मुंहिंजे सोणे महबूब नबियनि जे नबी इमामुल अंबिया काइनात जे सरदार नबी मोहम्मद सजल नूर जे ॻोठ जे जलसे में अचण वारो न छोकिरे खे ॾिठो त तकड़ में भाकुर में खयूं, भाकुर में खणी मुंहिंजो सहो नबी हुनखे सीने सां लॻायूं वेठो। साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल केरु आहे? पंहिंजो पुटु फरमाए मां बि नथो सुञाणे हले केरु आहे, साईं छो खयो अथव? फरमाए हिकिड़े भेरे मुंहिंजे नंढड़े हुसैन सां रात पियो खेॾे, मां मुहम्मद करीम जी दिलि घुरी जंहिंजो मुंहिंजे बचे हुसैन सां प्यार आहे, छो न इहो बचड़ो बि मां मुहम्मद जी झोली जो प्यार वठे। ये शान वारा हा, जो ये मान वारा हा, ऐं सोना भी सोना हा। तॾहिं के चवण वारे चयो न हसन हुसैन ॿई शहज़ादा जिनजी सीरत ऐं सूरत पंहिंजे नाने मोहम्मद मिसल हुई, रख कूफिन तिन सां वेर जिते शहीदनि जा सरदार थिया, जिते फरमाए अनल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नत। हाणे फरमाए त दुनिया वारो हसन हुसैन ॿई मुंहिंजे जन्नत जे जवाननि जा सरदार थिया। असांखे खुशबू जी ज़रूरत पवे, को गुलाब जे गुल जी सिंगे खुशबू, को राबेल जी, को चमेली जी, पर नबी साईं खे जॾहिं खुशबू जी ज़रूरत पवंदी हुई ॿिनी बचनि खे सिंघंदा बि हा, चुमंदा बि हा। साहबा था चवनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चुमण त सम्झ में आयो आहे पर सिंघण सम्झ में नथो अचे। साईं फरमाए मां हिननि जी खुशबू सिंघंदो आहियां, हिननि जे जिस्म मां मुहम्मद खे जन्नत जी खुशबू ईंदी। ए मदीने के मीर मिठे मुहम्मद करीम जी नंढी न्याणी जा बच्चा हा, तो सोने अली जा बच्चा हा। सोनो अली भी नबी से के प्यारो केड़ो अली, ये अली जला मदीने के मीर फरमाया ना मदीनतुल इल्म व अली बाबुहा। पाण फरमाए तमा मुहम्मद इल्म जो शहरा पर दरवाजो न जो अली आ। चौन सुभान अल्लाह। ये अली सा फिटाई ना इल्म जो जरा भी हथ में ईंदो सके, अली सा प्यार होंदो त इल्म जा खजाना होंदा। जो अली असा जो आ, जो अली असा जो आ, अली निमाज़िया, जो अली जा आशिक भी नमाज पढ़दा। अली हादी हो तोखे भी हज करणो पवंदो, तो मां भी इंशाअल्लाह मदीने भी दुम पाक मुहम्मद के दर ते भी दुम, मिठे मुहम्मद के रोजे ते भी दुम, हुजूर के रोजे के वञी ॾिसंदुम। ये रोजे में मिठे मुहम्मद करीम जा परवाना, नबी जा दीवाना अबू बकर उमर वारा भी नबी सां गॾु भाकुर पातियूं वेठा थी। नबी जा सच्चा हा ऐं पैगंबर सां सच्चा हा, ऐं क़यामत ताईं नबी जे रोज़े में रहंदा, ऐं क़यामत जे ॾींहुं नबी सां गॾु ठाकुर में हूंदा। इन्हनि सां न फिटाइजो, न सहाबा सां फिटाइजो, न अहल बैतनि सां फिटाइजो। भई असांजे अखियुनि जा नूर जो अली शेर जली हक़ जो वली, असां मुसलमाननि जो अली इमाम आ। मां घोर वञा अलीअ जे नाले तां, अलीअ जे बचड़नि जे नाले तां, जेको मुंहिंजो मुर्शिद अली जो मुंहिंजो इमाम अली, मुंहिंजो सहो अली घोड़े ते चढ़ंदो क़ुरान पढ़ंदो शुरू करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। अली जो सफ़र हलंदो थो वञे, क़ुरान पढ़ंदो थो वञे, घणे मुंहिंजे पाक अलीअ जो सफ़र पूरो थो थिए, घोड़े तो लहण जी तयारी आहे। ज़ुबान ते कहिड़ा जानी जुमला पढ़े तो मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। सोनो अली चढ़ियो तो पहिरियों सिपारो लथो तो क़ुरान जो ख़त्म ही पूरो। पोइ इन अलीअ जा असां कीअं न मुरीद थियूं, चओ न सुभान अल्लाह। जो अली असां जो आ, अली बहादुर अली, शेर अली, फातिह खैबर अली, मुसलमानों कलमे वारो मान अली जी केड़ी तारीफ़ बयान कया। खुदा जो कसम जेको मिठे मुहम्मद अरबी के ॾाढो प्यारो हो, मदीने जे मीर जो सौट भी हो त मिठे मुहम्मद जो न्याणो भी हुयो। तव्हां बि न्याणनि वारा वेठा हो, न्याणा केॾा न प्यारा हूंदा आहिनि, ख़बर न आहे? पर न्याणा वरी बिगड़िया वेठा आहिनि सौरनि ते, जंहिं तोखे धीउ ॾिनी वरी तूं उन ते बिगड़ियो वेठो आहे। कुझु शर्म कर, जिगर जो टुकड़ो तोखे ॾिनई
सस भी अम्मा जी जाए थिया मां खुदा के कुरान जगह वेठो एक जगह ते एक नौजवान सौरे के गाड़ी को दे जे कुत्ते वांगुर न भो सौरे के पिटे मतलब बुढ़ी मरण खपे इन्हन के जेके सौरे की इज्जत नथा करन नबी सही जो सहरो अबू बकर सिद्दीक़ पैगंबर करीम जे जडे भी ईदो हो मुजो सोरो महबूब उठी करे पंजे सौरे सा मिलदा फरमाइंदा अबू बकर नौकर तो मुजो गुलाम तो मुजो ओ अबू बकर पर सहरो मां मोहम्मद पाक जवानी जे करे सौरे हुजण जे करे मां मोहम्मद तो जला भी इस्तकबाल कर नबी से अब्बे दी भी इज्जत सिखारी अम्मा दी भी इज्जत सिखारी सोहरन दी भी इज्जत सिखारी और उन से कहे नमूने साके अगर सा मुसलमान सहरे न्याणी दिनी बस मुराद पुगी तो उनके अले छा मुठा समझंदो मां दुआ करना आयो अल्लाह ताला ताला सा मुसलमान के अब्बे जी अम्मड़ जी इज्जत भी नसीब करे तो सस सहरे जी भी इज्जत नसीब अता फरमाए असा जो वरी मुआशरो रोची वाली वाला आराम करे ये सहरे जी इज्जत करो सस जी इज्जत करो तो सही जाल मुरीद थींदो या मगर तो करे मां दुआ करना आयो अल्लाह सा के इन जी इज्जत करने की तौफीक अता फरमाए ए पी मां जी भी इज्जत क्यों है पी मां जी खिदमत में जन्नत थवा और मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जलसे में करवारो पी मां जे पटल के जन्नत न मिलदी भली वक्त जो वली छो न थे पी मां जे पटल के जन्नत न मिलदी पी मां जे दोनों वाले के जन्नत मिलदी ए पी मां जा पटल मारो दे बीमा जे तो आउण वारा मां खुदा जो कसम अटे मिठा है के बीमा बंगलो देई वियो के बनी देई वियो के मिलकत देई वियो पर के पुत्र के कुछ भी मिलकत न देई वियो छोड़ो दुआ देई वियो मां खुदा जो कसम खड़ी न कुरान जे के चमा तो बंगलन वारा जा बंगला खुटी विया मिलकत खुटी वियो पर जन के दुआ देई विया वो अन्या तई हलेंदी पई इंशाअल्लाह बीमा दी खिदमत करना से नबी से तो फरमाया काफ जकड़े मां मोहम्मद जी अमर जी अली हुजे हा मन निमाज में हुजा हा अम्मा सड करे चया ओ मोजा पुत्र मोहम्मद करीम मां मोहम्मद निमाज तोड़े भी अम्मा के जियो सा जवाब दिया हा अल्लाह जी वडी मेहरबानी रब जो वडो करम सेवा जो अल्लाह अबे अम्मा जी असा के इज्जत नसीब कया चो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी मेहरबानी रब जो थोरो थव मां दुआ करना आयो जो पुरसतन दौर में रब तवा के कुरान जी महफिल में आंदो आ इंशाअल्लाह इन महफिल जे सदके पुटल बेड़ो तरंदो जहन्नम का बकी जन्नत हलबो नबी अलैहि सलातो सलाम एक कब्रिस्तान में गुजरिया पवन मटर गोवाज न कन जल्दी खत्म कर गया तो आलिम खोड़ बैठा है हर कहीं जो नंबर आ सोहर का को बाकी बचन का सिर्फ मकला अन्या सही सही जो माशाअल्लाह दर्जन मोल में जाता था सही तक तो हने ही जाओ अल्लाह तवज्जो क्यों पाक नबी दा परवानो बैठे मोहम्मद नबी दा दीवानो साहबी बे किबरिया दा दीवाना हो अब केना केना दीवाना हो नबी से जगह आयो अरे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम इमरान यहूदियत इमरान कादियानी ते लख न करोड़ अरबा लानत हुजन यो बेईमान थे मोहम्मद जो गुस्ताख जो असा मुसलमान जो दशना जो थपल लानत में ये मरी वो भी कब्र ते भी लानत वसंद तो हुजूर जो गुस्ताख है ना इन दी हुकूमत में जेका हुजूर जी गुस्ताखी थिया इंशाअल्लाह इन मुसलमान जो दुख दुखारियो आ मुसलमान जो दिल रटायो है अल्लाह इन के ओरो बहुत नी दो दुनिया के सके दोस्तों अर्ज जो नबी सैकड़े कब्रिस्तान में लग्या पे वजन तो कब्र में रजू दाहू चीका कूका भी उठण में नबी से बीज रहा ये तो रहमतुल आलमीन हो जदी तारीफ में फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन पार करे मुतबीर फरमाए सहाबी और महदी कबरा साहबा जो से खबर ना है पार करीम ने फरमाया एकड़ो तमामे फनी करे वनी
हज़ारनि में माण्हू गॾु थी विया सुञातो कंहिं चयोसि मुंहिंजो सौटु हो कंहिं चयोसि मुंहिंजो मामो हो कंहिं चयोसि मुंहिंजो चाचे जो पुटु हो नबी से फरमाए भला वालिदैन में को जीअरो अथव तवजो तो ख़त्म थो कयां वालिदैन में को जीअरो अथव उन्हनि चयोसि हा मां कुराड़ी जीअरी अथसि पीउ मरी वियो अथसि नबी से फरमाए वञो हिन कुराड़ी खे वठी अचो कुराड़ी कमज़ोर हुई सम्झो था कि न हलण कहिड़ी न हुई लठ जी टेक ते पेर घिसकाईंदे नबी संजी ख़िदमत में पहुती संजन फरमाए अम्मा ये ख़बर पंहिंजे पुट खां राज़ी आहे कि न नाराज़ आहे और चयो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾाढो ॾुख आयो अथई ॾाढो मूंखे सदमो ॾिनो अथई इन जे करे मां पंहिंजे पुट खां राज़ी न आहियां नाराज़ आहियां पाण करीम फरमायो अम्मा बाहिल वकोड़ी वेठेसि तकलीफ़ में आज़ाब में मां मोहम्मद अखियुनि सां ॾिसां थो मां ॾिसां थो सड़े थो चीखूं थो करे औरत चवे थी साईं मुंहिंजी दिलि नथी वञे जो मां हिन खे माफ़ कयां नबी साईं रहमतुल आलमीन शफ़ीउल मुज़नबीन हा चओ न सुभान अल्लाह साईं जन अम्मा जे सीने ॾे नज़र कई नबी जी नज़र पइजी वई औरत जो अंदर वारो सीनो खुली पियो अंदर वारियूं अखियूं बि खुली पियसि कन बि खुली पियसि अखियुनि सां पंहिंजे बचे खे सड़ंदे बि ॾिठई रड़ियूं बि ॿुधायूं अतड़ो रोई तो चवे ओ मुझी मिठड़ी अम्मा ओ मुझी जीजल अम्मा अल्लाह वास्ते मुखे माफ कर मुखो गलती थी वया औरत पंहिंजे बच्चे खे जॾहिं अखियुनि सां सड़ंदे ॾिठो औरत जी चीख निकिरी वई रोई चवे थी मुंहिंजा सोना ओ मुंहिंजा महबूब नबी ओ मुंहिंजा दिलबर नबी मां पंहिंजे बच्चे खे अखियुनि सां सड़ंदे ॾिसी नथी सघां मां माफ़